अमी ॿीहर तव्हां वटि आया आहियूं, कीअं पियो महसूसु थिए? माशाल्लाह सुठो महसूस थिए थो। अच्छा, असां खां बाद कोई आयो आहे, मां तव्हांजी मदद कई? हा आया हुया, बसि हिकु ॿ ॼणा आया हुया, कुझु ॾेई विया ख़र्चो, चवनि पिया दवा वठी ॾिजोसि, त दवा जे कारण पैसा रखिया आहिनि। हा वठी ईंदासीं। चलो अमी, जीअं तव्हांजी असां वीडियो शेयर कईसीं त हिकु भाउ जीअं तव्हां ॾे सब्ज़ी फ़रोश मां ॻाल्हि कई हुयमि त सब्ज़ी विकिरो कंदड़ आहे पोरियत, उन भाउ ही तव्हांजे बचड़नि जे लाइ अटो, ही तव्हांजे बचड़नि जे लाइ चांवर। ॿियो अमी असांजो भाउ आहे बिरोई ज़ात जो आहे, उन नालो ज़ाहिर न करणु चाहियो, उन्हनि ही 50 किलो कणिक तव्हांजे लाइ मोकिली आहे ऐं ही 1000 रुपयो नक़द उन्हनि मोकिलियो आहे तव्हांजे लाइ, उनखे दुआ में ज़रूरु यादि रखिजो। अच्छा अमी, ॿियो असांजो गांगरा कम्यूनिटी ज़ात जो भाउ आहे, उन ही तव्हांजे लाइ 1000 रुपयो अमानत मोकिली आहे। ऐं मुंहिंजी माउ ही 2000 रुपया अमानत असांजे जलबाणी कम्यूनिटी जो भाउ आहे, ही उन अमानत मोकिली अथव। अमी ही आख़िरी 1000 रुपयो असांजे हिकिड़े मंगी भाउ, नालो न ॿुधाइण जी शर्त ते तव्हां ॾे मोकिलिया आहिनि। टोटल अमी ही तव्हांखे 5000 रुपया अटो चांवर जेको भाउ न मोकिलियो, 50 किलो कणिक। इन्हनि भाइरनि तव्हांजी हिन ॾुखे वक़्तु मदद कई आहे, हिन लाइ छा चवणु चाहींदो? अलाह उन्हनि खे ख़ुशि रखंदो, अलाह उन्हनि खे वॾी हयाती ॾींदो, बचनि में केच थींदनि, अञा तरक़ी कंदा। असांजी इहे ई दुआऊं अथनि, असां त इहे ग़रीब आहियूं, अलाह उन्हनि खे ख़ुशि रखंदो। वरी आमीन असां बि कयूं था, आमीन ख़ुशि हूंदा ख़ैर असां पंहिंजे बचनि सां। बाबा कीअं थो महसूसु थिए? ख़ुशी थी? माशाल्लाह 2-3 रुपया खणी बि आयासीं, कणिक खणी आयो आहियां, अनाज बि खणी आहियां तव्हां लाइ। वधायूं थी साईं, मालामाल हूंदो जिन जन था तव्हांजो था कुर्बानी कयो था, रब गंज कंदो आहे, अलाह गंज कंदो। कल्ह बि इहो ई आहे, सोतड़ो ॿोतड़ो वरितोसीं बचनि जे खां, के थियो चांवर अटड़ो थियो, अॼु वरी कुदरत आंदो तव्हां सां सलामी थियासीं। हा रब वधाईंदो, मालामाल हूंदो, मदद आहे। अमी छा था सम्झो, ही जेके शयूं आंदियूं आहिनि, ही त बचड़नि जो राशन वग़ैरह तव्हांजो नियाणियुनि जो थी वियो, कुझु जेको ख़र्च थी सघियो, हीअ असांजे ग़रीब भाइर आहिनि पोरियत, ही के अमीर जागीरदारनि बोतारनि सरमाएदारनि कोन मोकिलिया अथव। हूअ अगरि चाहिनि करोड़पति लखपति रते दरिया पावा आहिनि, उहा चाहिनि त घणो कुझु करे सघनि था, पर मूंखे ख़बर न आहे त छा कारण आहे। अलाए हुननि खे मुंहिंजो फेस न वणंदो आहे या मुंहिंजो ॻाल्हाइण न वणंदो आहे, जो हू कॾहिं बि न ईंदा आहिनि। ऐं हक़ीक़त इहा आहे त मूंखे बि कॾहिं मुंहिंजी दिलि गवारा न कंदी आहे त मां हुननि खे अपील कयां तव्हां मदद कयो। छो त जिन खे तकलीफ़ तव्हांजो दर्द महसूसु थिए, उहे पाण मदद कनि न, मां छो मां कंहिंखे चवां त तव्हां मदद कयो। पोइ बि जेकॾहिं अमी तव्हां अञा बि मदद लाइ अपील करणु चाहियो त तव्हां करे सघो था, कंदव न अपील? अलाह ख़ुशि रखेनि, बसि अलाह जो शुकुर आहे, जेको ॾिनो अथऊं गंज आहे असांजे कारण, असां छा था ॿियो चई सघूं। जेको असांखे ॾिनो अथऊं अलाह उन्हनि खे अञा वधाईंदो, अञा अलाह तरक़ी ॾींदुनि, अलाह बचनि में गंज कंदुनि, ख़ुशि थींदा। अच्छा अमी, ॿियो हिकिड़ो मसइलो तव्हां मूंसां कल्ह शेयर कयो हुयो त असांजे लाइ जॾहिं एम्बुलेंस ते खणी था वञूं लाड़काणे त 4000 खनि किरायो थो लॻे। हाणे जॾहिं बि तव्हां एम्बुलेंस कराईंदो त घटि में घटि हिकु ॾींहुं मूंखे अॻु में ॿुधाइजो त मां तव्हांखे एम्बुलेंस कराईंदुमि, इहो कंदो? हा कंदासीं। ठीकु आहे, मूंखे इतला ॾींदो न? अरबा ते असांखे वञिणो आहे, पर असांखे पोइ चवनि पिया त माना चुंची तव्हां कराए खणाए वञो, पर चुंची वारा बि असांखे चवनि था 1500 रुपयनि जा ॾियो त लाड़काणे ताईं खणी हलूं, पोइ बि असां चऊं था 1500 बि तव्हांखे ॾींदासीं, मजबूरी आहे असांखे खणाए हलो, पोइ असांखे उहे खणी हलंदा आहिनि। तव्हां न कजो, मां MS पंहिंजो आहिनि असांजा शाह साहब हुजनि, मां उन्हनि सां ॻाल्हाईंदुमि, कोशिशि कंदुमि त तव्हांखे एम्बुलेंस अरेंज करे ॾियां। तव्हां वटि कार्ड मां पंहिंजो रखी वियो आहियां, जीअं बि तव्हांखे ज़रूरत पए महिरबानी करे मूंखे हिकु ॾींहुं अॻु में ज़रूरु ॿुधाइजो, जीअं तव्हां वञो त। सुबुह कोई ॾींहुं आहे, बाक़ी अरबा ते असांखे ज़रूर बि वञिणो आहे। मतिलबु सुभाणे तव्हांखे ॻाल्हाए छॾियां? हा सुभाणे असांखे ज़रूरी, माना बंदि काई सुबुह के ॾींहं जी आहे, बाक़ी अरबा जे ॾींहुं असांखे 9 बजे ज़रूर बि असांखे उते पहुचणो आहे। जे उते ॾेखारींदासीं त टाकनि जो छा थो थिए या दवा दारूअ जो छा थो थिए। मूंखे 5000 जी बि दवा उतां लिखी ॾिनी हुअऊं, पर मूंखे एतिरी वसियत न थी त मां वठां, पोइ मां होरियां करे पंहिंजे हिते ई घर मंझि पंहिंजे ई पैसनि सां पंहिंजे मुड़ुस खे खाराया दवा दारूं वठी, पर अॼोके ॾींहं जी अञा खुटल ई अॻोड़े चए पियो त वठी मतिलबु वञा थी वठी थी अचां, त पोइ वरी शुकुर आहे तव्हां आया आहियो त हाणे इहो बि कमु थी वेंदो, इहो बि थी वेंदो इंशाल्लाह थी वेंदो, एम्बुलेंस जो थींदो। अमी हीउ जेको मां सुजाग न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां ग़रीब मिसकिन तबिके जी मदद थो कयां, हिनखे कीअं पिया ॾिसो तव्हां? बसि अलाह तोखे बि वधाईंदो, अलाह तोखे बि तरक़ी ॾींदो, अलाह कंदो अञा बि आलीशान हूंदई, बचनि में केच थींदे, गंज मिलंदो, असां ग़रीबनि जी मदद करें थो त अलाह तोखे बि ख़ुशि रखंदो। आमीन अम्मा।